संगत मुंहिंजे वीडियोस खे लाइक कमेंट शेयर ऐं फॉलो ज़रूरु कंदा। बहरहाल अॼु मुंहिंजे पहुचण खां पहिरियां ई बाबा साईं अची दुकान पहुतो। चयाईं त हल त वापसि टंडोलियार हलूं। सो टंडोलियार लाइ निकिरी पियासीं ऐं रस्ते वेंदे साईं गुलाब जो हुयो, साईं मुर्तज़ा ऐं साईं मंसूर टालपुर खे बि कालू कयूं, पर राब्तो सिर्फ़ु साईं मंसूर टालपुर सां थियो। तेसीं ताईं असां बि अची टंडोलियार केले वारे स्टोर ते पहुतासीं ऐं जिते पंहिंजा रखियल केला कयासीं त साईं मंसूर टालपुर बि अची बीठे बीठे वारी मुलाक़ात कई ऐं नेठि साईं मंसूर बि मोकिलाइणी कई। जंहिंखां पोइ तव्हांजो बाबु वञी ख़ाली काटन हथु करे आयो, जंहिंमें अॻूणे रिटायर्ड DEO साईं रियाज़ मेमूण जा केला पैक करे अची नसरपुर रोड तां एडी स्वीट्स वारे खां मिठाई वठी करे हैदराबाद लाइ निकिरी पियासीं। जीअं ई टंडो जाम पहुतासीं त रोड जे ॿिन्ही पासनि खां माण्हुनि जो रश ऐं हुजूम हुयो। ख़बर पई त रोड बंदि आहे। बहरहाल जहिड़ी रीति असीं अची टंडो जाम में पातासीं तहिड़ी रीति टीआई अॻवान अली मादिल शेख बि अची इन रश में पातो। जंहिं अॻवाननि सां ॻाल्हाइण करण जी कोशिशि कई पर रस्तो न खुलियो। नेठि असां बि शॉर्टकट वारो रस्तो वठी अची हैदराबाद हाला नाके वटि पहुतासीं, जितां बाबा साईं साईं रियाज़ मेमून सां मुलाक़ात लाइ निकिरी वियो ऐं आउं किरोना मिस्त्री खे वठी 4 सीटर रक्षा में इंजॉय कंदे कंदे अची रेशम गली भरिसां साइकिलनि जे दुकान ते पहुतासीं, जिते अॻु ई बाबा साईं लाइ 22 सोराब साइकिल बुक कयल हुई। जंहिंजा पैसा ॾेई करे वापसी में साइकिल ते चढ़ी हैदराबाद शहर में रोलाकियूं कंदे कंदे अची चैनल ते पहुतासीं, जिते गामू अंब साइकिल खे कोस्टर ते खणी अची टंडोलियार पहुतो ऐं वरी साइकिल ते चढ़ी अची बुकरा शरीफ़ पहुतो, जिते क़िबला व उलामा साईं हलण शाह बि साइकिल हलाइण वारी परंपरा पूरी कई ऐं शाम जो साइकिल सां गॾु असां बि अची घर पहुतासीं। मिलूं था अॻे व्लॉग में, तेसीं ताईं मुंहिंजी वीडियोस खे लाइक शेयर ऐं फॉलो ज़रूरु कंदा। फी अमानुल्लाह।